अस्सलाम वालेकुम दोस्तों। साईं सैयद शफ़ीक हैदर मूसवी साहब जन जो इंटरव्यू तमाम तफ़सीली इंटरव्यू हुजण जे करे इन जा असां मुख़्तलिफ़ पार्ट्स करे तव्हांजे अॻियां पेश कयूं था। ऐं हाणे जेको पार्ट तव्हां वटि नशर थींदो उहो आहे मेरान यूनिवर्सिटी अलमनाई एसोसिएशन। हिन एसोसिएशन जो बानी साईं शफ़ीक हैदर मूसवी ऐं ॿिया उन जा रुफ़क़ाकार। उन जी कहाणी अचो त ॿुधूं, अचो त ॾिसूं। पोइ वरी असां ख़्यालु कयोसीं त पाकिस्तान में बि असां पंहिंजा मुख़्तलिफ़ जॻहनि ते चैप्टर्स खोलियूं ऐं अहिड़ी तरह सां असां पहिरियों कराची में चैप्टर खोलियोसीं, ॿियो इस्लामाबाद में खोलियोसीं। पोइ अॻिते वधंदे वरी इहो बि ख़्यालु थियो त असां ॿाहिरि मुल्कनि में बि चैप्टर खोलियूं ऐं मूंखे वरी कंहिं सबब जे करे वञिणो पियो टोरंटो कैनेडा। त उते जेके मेरान यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट्स हुआ त उन्हनि सां मीटिंग कयसीं ऐं उते बि जेको आहे सो असां चैप्टर खोलियोसीं। उते टोरंटो में कुझु अमेरिका जा बि दोस्त अची विया, जंहिंमें हिकिड़ो ख़ासि माण्हू आयो तुफ़ैल अहमद मेमून साहबु। उन कम खे ॾाढो सुहिणे नमूने सां खयो। अमेरिका जी जेका पंहिंजी तंज़ीम आहे सना, उन में बि कॉन्टेक्ट हुन कयो ऐं उन में जेके इंजीनियर्स हुआ उन्हनि सां बि कयईं। ख़ुदि कैनेडा में काफ़ी पंहिंजे मेरान यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट्स इंजीनियर आहिनि ऐं उन्हनि जा वरी जिन सां तालुक़ु आहे, को सऊदी अरबिया, को दुबई, को किथे, को कीअं, उन्हनि सां तालुक़ु करे पोइ हुन अहिड़ो तरीक़ोकार करे छॾियो आहे जो हीअं हर साल मां पक सां त नथो चई सघां पर हिकिड़ो अंदाज़ो कयां थो। ॿ ॻाल्हियूं त मां हतमी चई सघां थो त हिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस लाइ 2 लेबॉर्ट्रीज़ हींअर 2 साल खां पहिरीं हुननि क़ाइमु कराए ॾिनियूं आहिनि, जंहिंमें शायदि हुननि जा 3 करोड़ रुपया ख़र्च आया आहिनि। उन खां सवाइ बि हाणे जेका उतां इनकम अचे पई थी उहा हर साल त हाणे केतिरी थी अचे मां नथो चई सघां, पर आख़िरी जेको हींअर असांजो प्रोग्राम थियो डिसंबर में, जंहिंमें चीफ सेक्रेटरी साहबु आयो एज़ अ चीफ गेस्ट थी, त उन में जेका रिपोर्ट पेश कई वई जेका सालाना, उन में मुताबिक़ तेसि ताईं 12 ॿाहिरियनि मुल्कनि मां असांखे 7 करोड़ खां वधीक पैसा मिली चुका आहिनि। यूनिवर्सिटी खे जेको तरीक़ोकार आहे, हिते असांखे इहो फ़र्क़ु क्लियर करणु खपे त प्लेटफॉर्म मेरान यूनिवर्सिटी अलमनाई एसोसिएशन जो आहे, उहे असांजा मेंबर आहिनि छाकाणि त उतां जा पुराणा ग्रेजुएट्स आहिनि, पर फंडिंग सॼी असां चाहींदा आहियूं त मेरान यूनिवर्सिटी खे मिले ऐं ताकी मेरान यूनिवर्सिटी पोइ पंहिंजे लेखे जेको बि मुनासिबु सम्झे त उन में ख़र्चु करे। सो इहे हिकिड़ी वॾी हिकिड़ी कामयाबी असां चई सघूं था त अलमनाई एसोसिएशन जे क़ाइमु थियण सां न फ़क़ति माली मुआविनत थी आहे मेरान यूनिवर्सिटी जी, पर विच में इहा बि ख़बर पई त हेक इहा रिक्वायरमेंट रखी हुई त भई एक्रीडेशन फर्दर असां उन ई यूनिवर्सिटी खे ॾींदासीं जंहिंजी अलमनाई एसोसिएशन हुजे, ऐं अलाह जो शुक्र आहे त असांजी अॻे ई मौजूदु हुई। महिरबानी। माशाअल्लाह, ज़बरदस्त। थैंक यू सर।